अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरा धरती टीवी न्यूज़ है। यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। एटमी प्रोग्राम ते बेबुनियाद ऐं गैर ज़रूरी बयाननि खां पासो कयो वञे। जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जे चेयरमैन जनरल नदीम रज़ा चयो आहे त क़ौमी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते बेबुनियाद तबसरनि खां हर सूरत में पासो कयो वञे। पाकिस्तान जे न्यूक्लियर सलाहियत मादरे वतन जी दिफ़ा ऐं सालमियत जे ज़ामिन आहे। न्यूक्लियर प्रोग्राम खे अवाम ऐं समूरनि जमायतनि जी हिमायत हासिल आहे। सिविल ऐं मिलिट्री क़यादत स्ट्रेटेजिक प्रोग्राम सां गॾु शींहं जी भित वांगुरु बीठल आहे। हुकूमत पारां सुभाणे खां मुल्क में बिजली जी लोड शेडिंग जो वक्त घटाए 3.5 कलाक करण जो ऐलान। बिजली ते बहरान ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई पई वञे। लोड शेडिंग सुभाणे खां घटाए 3.5 कलाकनि ताईं आंदी वेंदी। ईंदड़ महीने जी शुरूआत खां लोड शेडिंग 2 कलाकनि ताईं कई वेंदी। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद ख़ाक़ान अब्बासी जी वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण त मुल्क में बिजली जी तलब 32,000 मेगावाट खां वधीक आहे। मुल्क में मौजूद वसीलनि खां 18,000 मेगावाट बिजली ठही सघे थी। अॻूणे हुकूमत बिजली जो को प्लांट न लॻायो। इनक़िलाब जूं ॻाल्हियूं कंदड़ पंहिंजूं ज़मानतूं कराए रहियो आहे ऐं पेशावर वञी लिकी वेही रहियो। नाहिल शख़्स इक़्तिदार जी लालच में इस्लामाबाद खे ॿाहिरि ॾिनी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नून लीग खे सियासत न पर रियासत जी ॻणती आहे। लोड शेडिंग ऐं दहशतगर्दी ख़त्म करण आया आहिनि। फरह गोगी रुगो पंजाब न पर सॼे मुल्क जो हक़ फबायो। फरह गोगी कुझु न आहे कयो त वतन जे अची इल्ज़ामनि खे मोह ॾे। फरह गोगी रुगो फ्रंट पर्सन आहे। फ़ाइदो हासिल कंदड़ को ॿियो आहे। बनी ॻाल्हि आहे करप्शन जो हेडक्वार्टर हो। इमरान खान वज़ीर आज़म हाउस के ज़ाती मफ़ादनि लाइ इस्तेमाल कयो। पीटीआई वारनि खे चूंडूं खपनि त क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ाऊं ॾियनि। पीटीआई वारा इलेक्शन जो मुतालबो त कनि पिया पर इस्तीफ़ाऊं न पिया ॾियनि। माफ़िया जा केसा भरिया विया, अवाम जा खीसा ख़ाली कया विया। ही 4 साल रुगो ॿियनि ते इल्ज़ाम बढ़ींदा रहिया। सुतरामा जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त ही रुगो तोशाखाना जी घड़ी विकिरो करण जो मामिलो न आहे। 4 साल ज़ाती मफ़ाद लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाए वियो। फरह गोगी हर मनसूबे, हर बदली ऐं हर मुक़ररी समेत हर शइ में इमरान खान ऐं बुशरा बीबी लाइ पैसा मिलण में मसरूफ़ हुई। इस्तीफ़ानि जी तस्दीक़ लाइ को पीटीआई मेंबर क़ौमी असेंबली न पहुतो। स्पीकर पंहिंजे चैम्बर में मेंबरनि जे अचण जो इंतज़ारु कंदो रहियो। स्पीकर पीटीआई जे इस्तीफ़ा ॾींदड़ मां 30 MNAs खे इस्तीफ़ानि जी तस्दीक़ लाइ अॼु घुरायो हो। सियासी पार्टियुनि जा तकबंदियुनि ते एतिराज़ रद्द। डिसंबर खां अॻु नई आदमशुमारी जा नतीजा जारी कया वञनि। इलेक्शन कमीशन जी हुकूमत खे हिदायत। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी उमर हमीद चयो आहे त चूंड फ़हिरिस्त जी तयारियुनि में समूरा इदारा इलेक्शन कमीशन जी मदद करे रहिया आहिनि। तकबंदियुनि जो कमु सूबाई रीजनल ऐं ज़िले इलेक्शन कमीशन कंदी। आज़ादाणी, साफ़ ऐं शिफ़ाफ़ किरदारु अदा करण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। शेख रशीद पारां हलंदड़ साल ई मुल्क में चूंड जो इम्कान ज़ाहिर। हुकूमत चूंड जी तारीख़ जो ऐलान करे त ॻाल्हि ॿोल थी सघे थी। इमरान खान बजट खां पोइ हुकूमत ख़िलाफ़ ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कंदो। मुल्क में हुकूमत नाले का शइ न आहे। पीउ पुट वफ़ाक़ ऐं हिकु सूबे ते कब्ज़ो करे चुका आहिनि। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। तहरीक इंसाफ जी अगवानी श्री मज़ारी के हिरासत में वठण वारे मामले की जांच लाइ ख़ासि कमीशन क़ाइम। काबीना डिवीज़न नोटिफिकेशन जारी करे छॾियो। कमीशन में जस्टिस रिटायर्ड शकूर पराचा, अॻूणो IG डॉक्टर नईम खान, अॻूणो सेक्रेटरी सैफुल्ला चेठा ऐं घरू सेक्रेटरी शामिल। MQM सिंध काबीना में वज़ारतूं ऐं कराची जी मेयरशिप घुरी वरिती। तरक़ियाती स्कीम्स ऐं नौकरियुनि में कोटा सूदो ॿियनि मुतालबनि ते बदल फ़हिरिस्त वॾे वज़ीर हवाले। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां MQM जे वफ़द जी मुलाक़ात। कंवर नवीद जबील चयो आहे त वॾे वज़ीर सां मुआहिदे ते अॻु भराई बाबति ॻाल्हियूं थियूं।
संदन पहिरीं दर्जे मकानी कानून जो बिल आहे। भारतीय हुक्मरान जमात बीजेपी तरफा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी ते पाकिस्तान जो सख्त एहतजाज। भारतीय नाज़िमुल उमूर जे पढ़ई ऑफिसर भी एहतजाज रिकॉर्ड कराया वियो। सीनेट में बीजेपी तर्जमान जो गुस्ताख बयान खिलाफ मज़म्मत की शरह मंजूर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पढ़ई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाक फौज पारां गुस्ताख बयान जी मज़म्मत। वज़ीर आज़म चयो आहे त हू केतिराई भेरा चई चुका आहिनि त फाशिस्ट मोदी जी क़यादत में भारत मज़हबी आज़ादी पायमाल करे रहियो आहे। दुनिया भारतीय इंतहा पसंदी जो नोटिस वठे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त आलमी बिरादरी भारत में इस्लामोफोबिया खां मुतासिर हिंदुत्व खे रोके। DGISPR चयो आहे त अहिड़े क़िस्म जे बयाननि सां मुस्लमाननि जी दिलि आज़ारी थिए थी। भारतीय अॻवाननि जा चिड़ ॾियारींदड़ बयान इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ आहे। बीजेपी के तर्जमान पारां तौहीन आमीस बयान ते मिस्र सऊदी अरब कतर बहरीन ऐं कुवैत में बाइकाट इंडिया जी मुहिम शुरू थी वई। सोशल मीडिया ते माण्हुनि खे भारत खां घुरायल शयूं इस्तेमाल न करण जी अपील। कतर जी राजधानी दोहा में भारतीय सफ़ीर पढ़ई ऑफिसर बीजेपी तर्जुमान जे गुस्ताखाने बयान ते सख्त एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे जेकॾहिं आलमी मंडी में तेल जा अघ वधिया त नुक़सान सहण जा पैसा न आहिनि। पेट्रोल जा अघ ॿीहर वधाइण खां पोइ इक़्तिसादी घोटाले मां निकिरी आया आहियूं। वज़ीर आज़म जो मुआशी एमरजेंसी लागू करण जो कोई इरादो न आहे। शहबाज शरीफ ईंदड़ वक़्त में महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ क़दमनि जो ऐलान कंदो त जीअं हुकूमती ख़र्चनि में घटिताई करे सघिजे। गैर मुल्की करेंसी अकाउंट रोशन डिजिटल अकाउंट्स या अवाम जा प्राइवेट लॉकर्स मंजबंद करण जो कोई इरादो न आहे। बजट में नौकरी कंदड़ माण्हुनि ते टैक्स न लॻायो वेंदो। पंजाब मां कराची मुंतकिल कयल दुआ ज़ोहरा अदालत में पेश। मुड़ुस जे हक़ में बयान। वालिदिन सां मिलण खां इनकार। दुआ ज़ोहरा चयो आहे त हुन ज़हीर सां पसंद जी शादी कई आहे। सांस गॾु वञणु चाहे थी। संदसि उमिरि 18 वरे आहे। वालिदिन सां मिलणु नथी चाहे। अदालत दुआ ज़ोहरा खे पनाहगाह मोकिलण जी हिदायत कंदे संदसि उमिरि जे तयन लाइ मेडिकल टेस्ट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। हफ्ते में 4.5 ॾींहं कम जुमे जो अधु ॾींहुं आराम। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ मौजूदा हालतुनि खे बहितर बणाइण लाइ नई तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवण त मौजूदा हालतुनि में मुल्क में हफ़्ते में छंछर ऐं आचर सॼी मोकल ऐं जुमे ते अधु ॾींहुं कम हुजे। कम वारनि ॾींहंनि में 1 कलाक ऑफिसनि जो वक़्तु वधायो वञे। रोडनि ते ट्रैफ़िक घटि, तेल ऐं बिजली ॿिन्ही जी बचत थींदी। कराची का गुज़ार वेंदड़ बस ऐं ट्राले में खौफनाक टक्कर। वाई बांधी जे वापारी समेत 4 ॼणा फौत ऐं 5 ज़ख़्मी। मिनी बस ट्राले जे टक्कर सबबि खाई में किरी पई। हादसे जे नतीजे में फौत थियलनि में वापारी अब्दुल हफ़ीज़ रुस्तमानी शामिल। घोट के वेझो ॻोठ गहरियो महर में मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबबि नीगर फौत। संदसि 2 ॿार 2 भेनर ऐं ॾाॾो बेहोश अस्पताल दाख़िल। दखण वेझो कार इल्ज़ाम हेठि भाउ पंहिंजी नौजवान भेण खे गोलियूं खणी क़तल करे छॾियो। ॻोठ लाशारी में जवाबदार भाउ पंहिंजी नौजवान भेण निर्मा खातू खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। पुलिस पहुची लाश डेविल में वठी शिकारपुर अस्पताल मुंतक़िल करे छॾी। रुस्तम भरसा मोहम्मद आबाद मां 26 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान इनायतुल्ला सुमरो खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। धाड़ेलनि पारां 15 लख भुंग तलब। मुखवी जे वारसनि जे पुलिस अख़्तियारनि खे नौजवान खे बाज़ियाब करण जी अपील। खैरपुर भरसा खानन शाह कॉलोनी वासी 5 क्लास जो शागिर्द वकार हुसैन फुलपोट पुरसरा नमूने गुम। वारसनि खे अफ़वाह जो शक। मीरो खान वेझो ॻोठ मीरदाद गोपांग वासी नीगर आमिर गोपांग 2 ॾींहनि खां गुम। ॿिन्ही नीगरनि जे वारसनि पारां पुलिस इंतज़ामिया खे नीगरनि जी ॻोल्हा में मदद जी अपील। खैरपुर में गैस्ट्रो के मर्ज़ से ज़ाब्तो न आयो। 24 कलाकनि अंदर गैस्ट्रो में मुब्तला 21 ॿारड़ा सिटी अस्पताल में दाख़िल। ठिकराठो ऐं बरपास जे इलाइक़नि में गैस्ट्रो बीमारी पखिजी वई। 7 ॿारड़ा मर्ज़ में वठिजी विया।
देर की बरसा पंजाब पुलिस जी चढ़ाई, ब नौजवान गिरफ्तार, ट्रैक्टर ते व्हील में वठी छॾियो ॻोठाण पंजाब पुलिस के बाईपास वटि रोके वरितो। देर की पुलिस अब पहुंची वही, ॻाल्हियुनि बाद पंजाब पुलिस वाच ते निसार लगारी के साण करे ट्रैक्टर विकाए वही। ट्रैक्टर मालिक पारां देर की पुलिस पंजाब पुलिस सां डील करे 1.5 लाख रुपया वठण जो इल्जाम। पाकिस्तान सां 3 वनडे मैचेस की सीरीज खेडण लाइ वेस्ट इंडीज की टीम पाकिस्तान पहुंची वही। इस्लामाबाद पहुंचण बाद रांदीगरनि खे चार्टर उड़ान ज़रिए मुल्तान पहुंचायो वियो। पाकिस्तान ने वेस्ट इंडीज में पहिरीं मैच 8 जून ते खेॾी।